रोड़ीअ में दरिया किनारे DSP ऑफिस रोड़ी भरिसां पाणी घरनि में दाख़िल थी वियो आहे। आपाशी खाते मूजिबि गुड्डू बैराज ते मथाऊं वेकिरो 2,82,744 क्यूसिक जॾहिं त हेठाऊं वेकिरो 2,44,919 रिकॉर्ड कयो वियो आहे। सखर बैराज जो मथाऊं वेकिरो 1,70,280 क्यूसिक जॾहिं त सखर बैराज जो हेठाऊं वेकिरो 1,14,300 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। कोटरी बैराज ते मथाऊं वेकिरो 46,565 क्यूसिक जॾहिं त हेठाऊं वेकिरो 3,950 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। सिंधु दरिया में पाणीअ जी मुसलसल वाधि सबबि हंगामी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ लाॻापियल अमलो अलर्ट आहे। आपाशी खाते दरिया जे किनारनि ऐं भरपासे में रहंदड़ शहरनि ऐं ॻोठाणनि खे हाई अलर्ट जारी कंदे दरिया वेझो वञण खां पासो करण जी हिदायत जारी पिणु कई आहे। कैमरा टीम सां गॾु आसिम रिंद, कोशिश डिजिटल, रोड़ी।